रुस्तम तू छा समझी थो तोखां फ़ैसिलो वठण आयो आहियां। ज़िंदगी सुकून सां गुज़ारणी आहे। हिते विहण लाइ कोन आयो आहियां। असां खां वधीक तुंहिंजो बदतर हशम कंदासीं। वे असांजे मथां इहा छत खसिजी वेंदी न शाहनवाज़ खान न। अस्सलामुअलैकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सेहत दुलाब जी अचण वारी एपिसोड जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं ऐं ॿुधाईंदासीं कहाणी तव्हांखे अचण वारी एपिसोड में कहाणी कहिड़ी बींदी ऐं छा थींदो। छा मुराद फ़ैसिलो वठण में कामयाबु थींदो ऐं होॾां रज़न ऐं ककर वारा जेको आहे शाहनवाज़ खान खां बाहि वठण में कामयाबु थींदा या हू इन्हनि जो सां झेड़ो जोड़ ठाहींदो। दोस्तों, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदो ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों, असल में जेको आहे शाहनवाज़ खान त बेईमान थी चुको आहे। शाहनवाज़ खान इन चक्कर में त ॻाल्हि खुली हुई रहज़न वारा। पोइ किस्त में दोस्तों मां तव्हांखे ॿुधायो हुयो त जेको रहज़न ऐं ककर वारा आहिनि इन्हनि जे अॻियां शाहनवाज़ खान जो मकर फ़रेब खुली वेंदो। तव्हां ॾिठो मकर फ़रेब शाहनवाज़ खान जे साम्हूं रहज़न वारनि जे साम्हूं अची चुको आहे। शाहनवाज़ खान जो ही मकर ऐं फ़रेब दुलाब सभु कुझु इहो ई आहे। ऐं होॾां राज़न वारा वञी धमकाईंदा ऐं रुस्तम वारनि खे ऐं उते कादन खे गुसो अची वेंदो। रुस्तम चवंदो मां फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहियां ऐं हुन रुस्तम जेको आहे कादन धमकियूं ॾींदो ऐं मुराद बि उन खे इहा ई कोशिशि कंदो तूं असां सां कूड़ ॻाल्हायो, हाणे तोखे फ़ैसिलो ॾियणो पवंदो। रहज़न ऐं ककर वारा सम्झी चुका आहिनि शाहनवाज़ खान हिकु शैतान ऐं इहा शइ असांजी वापसि नथो करणु चाहे। इन जे करे हिक ॿिए खां ई आस्ता परे थी वेंदा। लेकिन शाहनवाज़ खान शातिर माण्हू आहे, इन्हनि जे मथां हथड़ो फेरे इन्हनि खे कम खे वधाइण जी कोशिशि न कंदो, शादी बि करण जी कोशिशि कंदो ऐं इन्हनि खे चवंदो मां जेको आहे ऐं मुराद वारनि खे टकर ॾियणु चाहियां थो।